भिटशाह मां रहमदिल मक्सी जी रिपोर्ट मूजिब शाह लतीफ़ प्रेस क्लब भिटशाह ऐं हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां अडेरोलाल जे सीनियर सहाफ़ी ऐं HU जे यूनिट मटियारी सरगर्म मेंबर शाहिद हुसैन ख़ासकेले जे लाॾाणे ते ताज़ियाती मेड़ाको मुनक़िद कयो वियो। ताज़ियाती मेड़ाके में हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे अगवा नजीब अली बोज़दार, शाह लतीफ़ प्रेस क्लब भिटशाह जे सदर नौशाद अली बुगियो, HU जे यूनिट मटियारी जे नायब सदर मोहम्मद जुमन चौहान, सरवरी जमायत भिटशाह जे सदर फैज़ अब्बास मल्ला, सकाफ़ती मरकज़ भिटशाह जे इंचार्ज गुलाम मुश्तबा जोखियो जी, JWC ज़िले मटियारी जे जनरल सेक्रेटरी राना शमशाद अहमद राजपूत, इलाही बख्श अबड़ो, इम्तियाज़ अली अबड़ो, राजा हैदर बख्श वसान, अमीर अली बुलेजी, कामरान अली मलूकानी, रहमदिल मक्सी, जमशेद कलोड़ो ऐं ॿिनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मरहूम शाहिद हुसैन ख़ासकेली जी रूह खे सवाब पहुचाइण लाइ दुआ घुरी वई ऐं ताज़ियती मेड़ाके जे मौक़े ते शाह अब्दुल लतीफ़ प्रेस क्लब भिटशाह, हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं JWC अॻुवाणनि तरफ़ां गॾियल तौर ते हुकूमत सिंध ऐं चूंडियल नुमाइंदनि खां भरपूर मुतालबो कयो त शाहिद हुसैन ख़ासकेली बहितरीन सहाफ़ी ऐं ग़रीब घराणे सां तालुक़ु रखंदड़ उन जे पोरनि सां माली सहायता कई वञे।